ए आर बी साईं आशिक छा थो चवे व्याजन खे व्याजन जे लाइ पैगाम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां सां मौजूदु सिंध जो हिकु बहितरीनु शाइर आहे, सऊदी अरब में रोज़गार जे लाइ आयो आहे। त हिननि खां पुछा कंदासीं त कहिड़ी कहिड़ी शाइरी कंदा आहिनि ऐं हिन वटि कहिड़ी शाइरी मौजूदु आहे। त अगरि कंहिं बि फ़नकार खे शाइरी खपे त हिन अदे सां कॉन्टेक्ट करे, हिन जी बहितरीनु शाइरियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ए आर बी साईं तव्हांजी महिरबानी, तव्हांजा कुर्ब, असांखे एहसान, तव्हां असांजी इज़त कई। मुंहिंजी पंहिंजी शाइरी आहे, मौसन खोसो ॻाईंदो आहे ऐं हींअर ए आर बी साहिबु तव्हांखे बि ॿुधायां थो। वाह वाह, माशाल्लाह, वरी वरी महिरबानियूं जो तव्हां असांजे लाइ इज़त ऐं एतिराम वारा अल्फाज़ अदा कया। शाइरी तव्हांजी कहिड़ी आहे, तव्हां भले थोरी ॿुधायो ताकी उहो कोई न कंहिं फ़नकार खे अगरि वणे त उहो वरी तव्हां सां कॉन्टेक्ट करे। बिस्मिल्लाह। ए आर बी साईं शाइरी आहे मुंहिंजी त ही दुनिया घड़ी खन जो मेलो, हितां आख़िर हलणो पवंदई, ही जहान त छॾणो पवंदई, कुझु ख़्याल त कर मिसकीननि ते, न त अॻिते पुछाणो थींदई, ही जहान त छॾणो पवंदई। ए आर बी साईं आशिक छा थो चवे व्याजन खे व्याजन जे लाइ पैगाम। जी सर। जेके उहे व्याजी जेके माण्हुनि खे पैसा विद्या जो ॾियनि ऐं उन तां व्याज वठनि, जी सर, उहे व्याज ॾे छिके रख, उन्हनि खे अहिड़ो पैगाम ॾे जो दुबारा करे इहो कमु गुथो न कनि। अल्लाह भली कंदो। हा बसि तूं ए व्याजी तो मिसकीन फुरिया, साड़े रत ॿियनि जी पंहिंजा घर तो भरिया, वाह 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 वाह। हो कहिड़े कम जी कूड़ी दुनिया थई, ख़ाली हथे हलणो पवंदई, ही जहान त छॾणो पवंदई, ही दुनिया घड़ी खन जो मेलो, हितां आख़िर हलणो पवंदई, ही जहान त छॾणो पवंदई। वाह वाह, माशाल्लाह, ज़बरदस्त शाइरी आहे तव्हांजी। हिकिड़ो मिसरो अञा तव्हांखे न मिसरो न, छो जो इहा शाइरी वरी तव्हांजी कापी नथी वञे, केरु चोराए न वञे। हिकिड़ो मिसरा तव्हां ॿुधायो, ज़बरदस्त आहे तव्हांजी शाइरी बि आहे, शाइरी में सम्झाणी आहे, उन्हनि व्याजन खोरनि खे पैगाम बि आहे। साईं वाह वाह। पाण केरु आहियो? साईं मां पाण खोसो, नालो मुर्तज़ा, ॻोठ हाजी खान, ज़िलो दादू। ज़िलो दादू जा? जी सर। दादू में जादू। वाह वाह माशाल्लाह। हा साईं, दादू जा। दादू जा। हिते घणो अर्सो थियो आहे सऊदी अरब में? सर हिते मूंखे 4 साल थी विया आहिनि। 4 साल तव्हांखे थी विया? जी सर। माशाल्लाह। कहिड़ो कमकार कंदा आहियो? हारसी आहे साईं, चौकीदारी। चौकीदारी आहे? माशाल्लाह। घणी पगार थी मिले? साईं 2000। 2000। अच्छा, हे तव्हां शाइरी जेके फ़नकार खे ॾींदा त तव्हांखे मुआवज़ो मिलंदो आहे न? न सर, मुआवज़ो कोन था ॾियनि। अच्छा, रंधो उल्टो वठंदा? हा, उल्टो वठंदा आहिनि, चवंदा आहिनि कंपनियुनि जो ख़र्च आहे, जो असांखे तव्हां पैसा 2-3 रुपया ॾियो त तव्हांजी शाइरी ॻाईंदासीं। अच्छा, तव्हां कहिड़े सां ॻाराई बि आहे? कहिड़नि फ़नकारनि खे ॾिनी आहे तव्हां? उस्ताद मोहसन अली खोसो, ॿियो मीरजत महबूब खे ॾिनी आहे। इनशाअल्लाह उनखे बि 3 कलाम आहिनि, सुभाणे परीं अची वेंदा। उहे अची वेंदी? हा हा। असांजी शाइरी कची न आहे, अल्हम्दुलिल्लाह पकी शाइरी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह। पाण ॿुधो। ज़बरदस्त माशाल्लाह। हा, ही शाइर आहे, हिन जो चवणु आहे त असांखे मुआवज़ो न मिलंदो आहे, उल्टो असांखां वरितो वेंदो आहे। पर अॼु जे दौर जे मुताबिक़ जेके असांजा जेके फ़नकार आहिनि, उन्हनि अॼु दौर खे न सुञातो त दौर कहिड़ो पियो हले। असांजा फ़नकार ॿियनि जी सिलेक्शन ते, ॿियनि जे चैनल ते ॻाईंदा आहिनि, पर उन्हनि फ़नकारनि खे अगरि घुरिजे त यूट्यूब चैनल पंहिंजो ठाहे करे पाण उते ॻाइनि ऐं एतिरो कमाए सघनि था जो न सिर्फ़ु पंहिंजो ख़र्चो कढी था सघनि, पर अहिड़नि ग़रीब मिसकिन शाइरनि खे बि जेको न मुआवज़ो ॾेई सघनि था। हिन वीडियो खे शेयर कजो, लाइक कजो।